दोस्तों असांखे ॾिसणो पवंदो जीअं पलरे साहब चयो असांखे पंहिंजा इख़्तिलाफ़ इच्छा विसारणा पवंदा जे असांखे सरकारी मुलाज़िमनि जे मुस्तक़बिल जो को उनो आहे। यकीनन हिन महिल जेको दौरु आयो आहे सरकारी मुलाज़िमनि जे मथां उहो को आम दौरु कोन्हे, मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई एक्स्ट्रा ऑर्डिनरी दौरु आहे। असांजी ख़ुशकिस्मती आहे जो हाजी साहब जहिड़ा माण्हू ऐं ॿिया जेके दोस्त उहे असांजे मौजूदु आहिनि। हाजी साहब खे मूं इस्लामाबाद में बि ॾिठो आहे, असां सां गॾु धरणनि में शामिल गॾु रहियो आहे ऐं हुकूमत सिंध बि आपका खां वाक़ुफ़ु हूंदी त तहरीक हलाइणु, जदोजहद करणु, क़ुर्बानियूं ॾियणु उहे असां हर साल कंदा रहंदा आहियूं। ऐं दोस्तो जीअं साईं इख़्तिलाफ़नि जी ॻाल्हि कई त अॼु तव्हांजे साम्हूं असां ॿुधायूं था त इफ़्का में बि असां वटि ग्रुप आहिनि, पर सरकारी मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ाद में अॼु इफ़्का जो हिकिड़ो ग्रुप जो सरबराह साईं मुनव्वर शाह मौजूदु आहे, साईं अशरफ बोज़ई साहब मौजूदु आहे, साईं चाचड़ साहब मौजूदु आहे, असां सभु मौजूदु आहियूं। असां सभु सरकारी मुलाज़िमनि जी तहरीक लाइ निकिरी चुका आहियूं ऐं जेॾी महिल तहरीक हलंदी त पोइ तव्हां ॾिसंदो त इफ़्का खे तव्हां सॼे सिंध में हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खां अॻिते तव्हांजे अॻियां ई अॻियां इफ़्का हूंदी। त दोस्तो हीअ जेकी असांजे मथां मुसीबत आई आहे इनखे बि थोरो एनालाइज़ करिणो पवंदो असांखे। हीअ दोस्त सम्झनि पिया जे तव्हां दोस्तनि वटि वेंदव, मुलाज़िमत वटि वेंदव त जिन जी सर्विस में 2 साल बाक़ी आहिनि उहे सम्झनि था त उन्हनि जे लाइ मसइलो आहे ऐं उहो सभु कुझु करण जे लाइ तयारु आहिनि, चवंदा त असांखे ॾियो त असां बाहि बि ॾेई छॾियूं। पर जिन जी मुलाज़िमत में 5 साल या 5 साल खां वधीक जो वक़्फ़ो आहे उहो हिन खे पंहिंजो मसइलो कोन पिया सम्झनि। तोणे जो आलम अश्कर ॻाल्हि आहे त जेॾी महिल पंजाब में या सरहद में पेंशन हली हुई त ओॾी महिल मूं पंहिंजे जेके बि गॾिजणियूं थींदियूं जेके बि थींदियूं हुयूं उन में रड़ करे चवंदोसि त इहा तलवार केॾी महिल असांजे सिंध जे मुलाज़िम मथां किरंदी असांखे उन जे लाइ तयारु थियणो पवंदो। पर सभिनी घणनि ई जायुनि ते उनखे एॾो संजीदगीअ सां कोन वरितो वियो। अॼु तव्हां वेठा आहियो, अॼु जे असां ते को अहिड़ो को क़दम कोन खयो त पोइ ॾिसंदव त सभ खां पहिरीं तव्हांजी जेकी ॿी शइ वञण वारी अथव उहा LPR वेंदी, 2nd मरहले में तव्हांजी LPR वेंदी, 3 मरहले में सभिनी जूं इहा पेंशन जी कटौती थी वेंदी हली ऐं आख़िर में जे दोस्त खे हिते उहे दोस्त कोन्हनि उहे असां सां गॾु शामिल आहिनि, PTCL जा दोस्त, मुख़्तलिफ़ बैंकनि जा दोस्त, जिन महिल असां इस्लामाबाद में बीहंदा आहियूं त जे 2020 में जे हू 100 ॼणा हूंदा आहिनि त 2021 वारे जलसे में हू 90 ॼणा हूंदा आहिनि, 10 ॼणा गुज़ारे चुका हूंदा आहिनि। उन्हनि जूं पेंशनूं, PTCL जे मुलाज़िमनि जूं पेंशनूं, इन्हनि बैंक जे मुलाज़िमनि जूं, ऑफिसरनि जूं पेंशनूं उहे केतिरियूं आहिनि? कंहिंखे 5000, कंहिंखे 10000। तव्हां सां उहो ई थियण वारो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे कंदो हलां त हीउ मसइलो कंहिंजो आहे? हाजी साहब
हीउ मसइलो सेक्रेटरी जो कोन अथव, हीउ मसइलो सिंध जे चीफ सेक्रेटरी जो मसइलो कोन्हे, हीउ सिंध जे ब्यूरोक्रेसी या पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी जो मसइलो कोन्हे। हीउ मसइलो आहे त सिंध जे नंढनि मुलाज़िमनि जो मसइलो आहे। उहो छो मसइलो कोन्हे, तव्हां ख्वाजा असद जी रिपोर्ट ॾिसी वठो त हीअ जेके ब्यूरोक्रेसी जा माण्हू आहिनि उन्हनि खे हिननि पघारनि जी, हुननि खे हिननि पेंशननि जी का बि ज़रूरत कोन्हे। हुननि त पंहिंजा माल मिल्कियतूं ॿाहिरिनि मुल्कनि में ठाहे वरिता आहिनि। छा पंहिंजा जेके बि सेक्रेटरी ते आया आहिनि, सिंध में जेके सेक्रेटरी आया आहिनि, उन्हनि मां तव्हां ॾिसो त उन्हनि जो 98% केॾीमहिल बि पाकिस्तान में सिंध में कोन थो रहे, उहो सभु ॿाहिरि मुल्क में रहनि था। त सम्झी वठूं त हीउ मसइलो असांजो पंहिंजो मसइलो आहे, असांजे सरकारी मुलाज़िमनि जो मसइलो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पाण खे इहो ॾिसणो आहे त छा असांखे उहा सघ आहे या कोन्हे सघ। पहिरें ॻाल्हि असांखे पंहिंजी सघ खे सम्झणो पवंदो त असांजी सघ केतिरी आहे। सरकारी मुलाज़िम जी सघ तमामु घणी आहे। उन सघ जी ताक़त जो मुज़ाहिरो असां KPK में ॾिठो। जेॾीमहिल पिशावर न KPK में PTI जो ज़ोर लॻो पियो, PTI सभु सीटूं खटियूं पिए त PTI हिकिड़ी सीट कोन खटे सघी। उहा सीट हुई सलीम झगड़ा जी सीट, जेको KPK जो फाइनेंस मिनिस्टर हो, जंहिं सभिनी खां पहिरीं KPK में एंटीसिपेटरी पेंशन या हीअ जेकी आम रावाजी पेंशन हुई तंहिंजो ख़ात्मो करे असां वटि एंटीसिपेटरी पेंशन आंदी हुई। जेॾीमहिल सभु सरकारी मुलाज़िम गॾु थी बीठा, ऐलान कयो त हीउ माण्हू कोन खटींदो। उहो माण्हू वाहिद माण्हू हो जेको इमरान जी हद खां वधीक सपोर्ट जे बावजूद बि हाराए वेठो। त इहा ई सपोर्ट, इहा ई ताक़त असांखे महसूसु करणी पवंदी, असांखे सम्झणी पवंदी त असांखे घटि ताक़त वारा कोन आहियूं। अॼु पीपल्स पार्टी जेको हीउ सिंध दुश्मन जेको ऐलान कयो आहे, असांखे अॼु हितां पंहिंजे प्लेटफॉर्म तां इहो ॿुधाइणो पवंदो त न फ़क़ति असां जदोजहद कंदासीं, पर अॻे जेकी इलेक्शन ईंदी उन इलेक्शन में बि तव्हांखे असां खटणु कोन ॾींदासीं। जे सभु सरकारी मुलाज़िम असां गॾु थी बीहूं। दोस्तो, मुंहिंजी तव्हां न ॿुधंदो त दोस्तो, हाणे अचूं था त पाण हीअ सभु शइ इन खे घंटी केरु ॿधे। त दोस्तो, मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त अॼु असांजे इन प्लेटफॉर्म तां, अॼु जे इन प्लेटफॉर्म तां कंहिं हिकिड़ी तहरीक जो ऐलान थियणु खपे त असां इन तव्हांजे इन वाधारे खे, तव्हांजे इन ॿिन्ही खे, डियरनेस अलाउंस खे, तव्हांजे इन असां जेको तव्हां पेंशन जे मथां जेको कटौती आंदी आहे, पेंशन असांजे मथां सरकारी मुलाज़िम मथां हिकिड़ी चादर जी हैसियत रखे थी, असांजी इज़त खे जेको हटाए वञे थी, उन जे लाइ असां एहतजाज करण जी हिकिड़ी काल ॾियूं था। ऐं उन काल में त जीअं हुननि खे ईअं न हुजे, हिकिड़ो इहो मैसेज हितां न वञे त असां वरी बि हिकिड़ी गॾिजाणियुनि में आहियूं, पोइ हिकिड़ो कंदासीं त हिकिड़ो रास्त मैसेज हिकिड़ो वञणु खपे। पोइ इन खां अलावा मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त कराची ॾांहुं हिकु दफ़ा ॿीहर वञणु खपे। ऐं जंहिं ॾींहं ते असां कराची में वञूं, उन कराची खां वञण खां पहिरीं जेके बि डिविज़नल हेडक्वार्टर्स आहिनि सिंध जा, उन सभिनी ते हिकिड़े दफ़ा पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयूं। मसलन हैदराबाद डिवीज़न में हुजूं त हैदराबाद डिवीज़न में असांजी का बि ऑफिस, को बि स्कूल, का बि शइ खुलियल न हुजे। ऐं तव्हांखे यकीन ॾियारियां थो त तव्हांखे हैदराबाद डिवीज़न में पहिरें ॾींहं ते स्टार्ट कंदव त हैदराबाद डिवीज़न जे कंहिं बि
कंहिं बि स्कूल मां कंहिं ऑफिस मां कंहिं बि जाइ तां तव्हांखे का बि ऑफिस खुलियल कोन मिलंदी। सभिनी जाइनि ते कमु थुप मिलंदो। जेॾीमहिल असां सभिनी डिवीज़नल हेडक्वार्टर्स ते इहे असां पंहिंजा कामयाबु एहतजाज करे पोइ असां हिकिड़ी उन लाइ कराची लाइ कॉल ॾिनी त पोइ हुकूमत सम्झी वठंदी त असांजी हीअ वॾी ताक़त आहे। त दोस्तो इहा मुंहिंजी राय हुई। मुंहिंजी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखां सभिनी दोस्तनि खां गुज़ारिश ई आहे त जेके दोस्त अॼु जेके ॿाहिरि वेठल आहिनि, जेके ॿिए पासे गॾिजाणी कनि पिया, उन्हनि जे लाइ बि असांखे सभु पंहिंजा वीछा गॾु करे सभिनी खे गॾु करिणो पवंदो। जेके तंज़ीमूं अॼु शामिलु न आहिनि, उन्हनि घणनि तंज़ीमुनि मां घणनि मां वक़्तु आहियां, तव्हां बि आयो ऐं अचो त हिकु भेरो ॿीहर सभिनी खे गॾु कयूं ऐं गॾु करे हिकु दफ़ो अहिड़ो एहतजाज कयूं जंहिं मां सभिनी खे ख़बर पइजी वञे हली। त मुंहिंजो इहो ई आहे त महिरबानी करे हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झूं था। मूं जेको अनाउंसमेंट जेकी हिकिड़ी गड़बड़ ॾिठी आहे उहा इहा ॾिठी आहे त असां तंज़ीमनि वारा कंदा आहियूं त पोइ फुल एहतजाज कंदा आहियूं। साईं खे जीअं गस्ता जो एहतजाज कंदो आहे त सभु गस्ता वारा निकिरी पवंदा आहियूं, असां एकता वारा कंदा आहियूं त सभु निकिरी पवंदा आहियूं। मुंहिंजो इहो आहे त जेॾीमहिल हाणे एहतजाज कयूं त इन ॻाल्हि खे असां पंहिंजी तंज़ीम जो पंहिंजी ॻाल्हि सम्झूं ऐं हुन ते अमल कयूं। महिरबानी दोस्तो।